ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 17 जे पहिरें भाग में ॾिठो त उद्धव जी श्री श्याम सुंदर का जुगन जो हाल पुछन था, जैं ते भगवान श्री कृष्ण उद्धव के जुगन जो हाल ऐं गॾोगॾु वरन ऐं आश्रमन जो भी ज़िक्र पया कनि। जैं में पाण ॾिठो त ब्रह्मचारी ऐं गृहस्थीअ जा कहिड़ा धर्म आहिनि। अचो त अॼु पाण इन ही कथा के वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 17 अध्याय जो ॿियो भाग शुरू करियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त भगवान श्री कृष्ण उद्धव के चवण लॻो, हाणे गृहस्थ आश्रम में ब्राह्मण जो उत्तम धर्म ॿुध त जेके दाणा अनाज जा खणण खां पोइ बनी में पया रहंदा आहिनि, उहे चूंडे आणे भोजन करे। दूध बिख्या यानी जेको खेसि ख़ुशीअ सां ॾिए उहो वठी उन मां पंहिंजो कुटुंब पाले। विचूं धर्म इहो आहे त विद्या पारण ऐं कथा वाचण यज्ञ कराइण सां पंहिंजा ॾींहं गुज़ारे। जॾहिं मथस का तकलीफ़ अची पवे तॾहिं लाचार थी वापार ऐं नौकरी करे पंहिंजो कुटुंब पाले। ब्राह्मण के पाण खां नंढे वरण जी शेवा करणु न घुरिजे। ब्रह्मचारीअ खे विद्या पढ़ण खां पोइ गृहस्थ जी ख्वाहिश न हुजे त वन में वञी परमेश्वर जो भॼन ऐं तप करे। जेके खत्री या वेश मुंहिंजे प्राण रूपी ग़रीब ब्राह्मण खे खाधो ऐं कपिड़ा ॾेई सचे मन सां शेवा कनि था, तिन ते मां ॾाढो प्रसन्न थी मन घुरी दौलत ऐं संतान उन्हनि खे ॾियां थो। क्षत्रिय राजा के घुरिजे त प्रजा जी औलाद वांगुरु पालना करे ऐं उन्हनि जे ॾुख टारण सां संसार में जस पाए मरण खां पोइ भवसागर पार लंघे वञे। जॾहिं क्षत्रिय ते विपत अची पवे तॾहिं हू वापार करे या जंगल में शिकार करे पंहिंजी हयाती गुज़ारे। तमामु लाचारीअ में पिनी पंहिंजो पेट पाले। वेश वरण ते विपत पवे त शूद्र जो कमु करे ऐं जे शूद्र ते का लाचारी पवे त तॾियूं वग़ैरह ठाहे पंहिंजा ॾींहं काटे। ब्राह्मण के वेद मूजिब पंहिंजे धर्म सां रही हर रोज़ संध्या तर्पण ऐं ठाकुर जी पूजा ऐं श्राद्ध करण, महिमान ऐं सन्यासीअ खे खाधो ऐं कपिड़ा ॾियणु वाजिबु आहे। स्त्री ऐं औलाद सां घणी प्रीत न रखी मुंहिंजे चइननि जो ध्यानु कंदो रहे। अहिड़ी तरह कर्म ऐं धर्म रखण वारो चई वर्णन ऐं चईन आश्रमनि में रही छुटकारे खे पहुचे थो, यानी के आवागमन खां छुटी वञे थो। जेके माण्हू संसारी माया में लपेटजी धर्म ऐं अधर्म जो वीचार नथा कनि, से अवसि नरक भोगींदा। सबई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 17 संपूर्ण थियो। अध्याय 18 उद्धव खे श्री कृष्ण जो वानप्रस्थ वग़ैरह बाबति हाल ॿुधाइण। श्री कृष्ण भगवान चयो, हे उद्धव,
वानप्रस्थ जो धर्म ही आहे त जॾहिं 50 वरियनि खां पोइ वधीक उमिरि जो थी वञे ऐं संदसि मन वैराग रखण वास्ते घुरे त पंहिंजी स्त्रीअ समेत या अकेलो ई वन में वञी परमेश्वर जो भॼन ऐं सुमिरण करे। मथे ते जटाऊं वधाए केले जे पननि जी लांगोटी ॿधे सुबुह मंझंदि शाम उन्हनि टिनी वक़्तनि ते सनानु करे ऐं ज़मीन ते सुम्हे। गर्मीअ में 5 अग्नि तापे ऐं सर्दीअ में ॻिची जेतिरी पाणीअ में बि बरसात में मैदान में वेही तप करे। ज़मीन ते पोखियल अनाज न खाए। जॾहिं अहिड़ी तरह तप करण सां बदन दुबरो थी ॿुढापो अची वञे तॾहिं सन्यास वठी सवाइ डंडे करमंदल ऐं लांगोटे जे ॿियो की बि पाण वटि न रखे। 7 घरनि मंझां पंहिंजे खाइण वास्ते भोजन पिनी अचे। वाट हलंदे ज़मीन खे ॾिसंदो रहे जीअं को बि नंढो जीव माकोरी वग़ैरह पेर जे हेठां दॿिजी न वञे। मन ऐं इंद्रियनि खे वस रखे। पंहिंजो चित कंहिं स्त्री या चङी शइ ॾांहुं न डोराहे। लज़त वारे भोजन जी ख़्वाहिश न रखे। जितां चङो भोजन मिलेसि उते वरी न वञे ऐं कॾहिं कूड़ न ॻाल्हाए। संसारी सुख सपने वांगुरु कूड़ो सम्झी 8 ई पहर अकेलाईअ में परमात्मा जो ध्यानु कंदो रहे। हिकु हंधि घणो वक़्तु न रहे। तीरथ घुमंदो रहे ऐं पाखंडी माण्हूअ जी संगत न रखे। न कंहिंजो डपु रखे। सदा ख़ुशि मिज़ाज रहे। पंहिंजे सुख वास्ते कंहिं सां दोस्ती ऐं दुश्मनी न रखे। पंहिंजो सुभाउ नरम बणाए। अहिड़ा मिठा वचन ॿोले जंहिंमें को ॿियो उन खां न डिॼे। लाभ ऐं हानि थियण में कुझु बि दुख या सुख न करे। फ़क़ति भिख्या वग़ैरह वठण वास्ते शहर में वञे न त वसंदीअ खां येनी खां शहरनि ॻोठनि ऐं देहातनि खां ॿाहिरि रहे। जीअं गुरु ॿुधायो हुजेसि तीअं परमेश्वर जो सुमिरण ऐं ध्यानु कंदो रहे। जेसिताईं मुंहिंजे निर्गुण रूप जो ध्यानु संदसि हृदय में न अचे तेसिताईं मुंहिंजे सुरगुण रूप जी उपासना कंदो रहे। जॾहिं निर्गुण रूप ध्यान में अचेसि तॾहिं सुरगुण रूप जो सुमिरण छॾे सभिनी जीवन में मुंहिंजो प्रकाश हिकु जहिड़ो सम्झे। उन क़िस्म जे धर्म ऐं कर्म रखण वारे पुरुष खे सन्यासी ॼाणणु घुरिजे। फ़क़ति डंडे ऐं करमंडल जे धारण करण सां सन्यासी धर्म जो फल नथो मिले। हरि भॼन करण में इंद्र ऐं ॿिया देवताऊं विघ्न विझनि था। तंहिं करे जप ऐं तप करण वक़्तु मन खे क़ाबू रखणु वाजिबु आहे। जेके माण्हू धर्म ऐं कर्म सां रहनि था तिन खे बेशक मुक्ति मिले थी। पंहिंजे धर्म छॾण वारे खे नरक जी सज़ा मिले थी। तंहिं करे मुंहिंजी भक्ति चई वर्णन ऐं आश्रमनि खे करणु घुरिजे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 18 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।